हुकूमत पारां चंद वॾनि शहरनि जे प्रेस क्लबनि जी मदद करण नंढनि शहरनि जे सहाफ़ियुनि सां नाइंसाफ़ी आहे। सिंध सहाफ़ी संगत सहाफ़ियुनि जे मसइलनि लाइ जदोजहद करे रही आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार सिंध सहाफ़ी संगत जे चेयरमैन नूर सिंधी जहॾो प्रेस क्लब में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे कयो। हुन चयो त शहीद थींदड़ सहाफ़ियुनि जे वारसनि खे नौकरियूं ऐं माली मदद करण वारो हुकूमती ऐलान हवा में उॾामियो वियो। हुन चयो त सहाफ़ियुनि जे मसइलनि जे हल लाइ जदोजहद करे रहिया आहियूं। हुन मौक़े ते नूर सिंधी सां गॾु मिस्किन मोहम्मद वारिस ख़ासचली, जहॾो प्रेस क्लब जो सदर मौदूद अहमद माजिद, सहाफ़ी इसहाक सागर भट्टी, ज़हीर काइम खानी, रशीद काइम खानी, इफ्ताकार काइम खानी, ग़ुलाम नबी पितासी ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ।